बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीदी सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आओ यहाँ लैला निसार है मुसगत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जिम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, असी ॾिसूं PTI या जेका पार्टी या जेके पार्टीज़ असांजी हुकूमतनि में आहिनि उन्हनि जा हिक ॿिए ते इल्ज़ाम हणण वारा सिलसिला हिन वक़्त ताईं रुकिजी न सघिया आहिनि। पर दिलचस्प ॻाल्हि इहा आहे या ईअं चऊं त गॾोगॾु इन सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान बि जनरल रिटायर्ड बाजवा ते जेके इल्ज़ाम हणे पियो उन्हनि जो सिलसिलो बि हिन वक़्त ताईं रुकिजी न सघियो आहे। उन्हनि जे रीसेंट इंटरव्यू में हुननि हिकु दफ़ो ॿीहर जनरल रिटायर्ड बाजवा खे तंज़ जो ऐं इल्ज़ामनि हणण जो जेको आहे हवाले सां निशानो बणायो आहे। त उन ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हिन वक़्त ताईं इमरान ख़ान छो जनरल रिटायर्ड बाजवा जे कढ पिया आहिनि ऐं छो इल्ज़ाम मुसलसिल हणनि पिया। ऐं गॾोगॾु असीं ॾिसूं त जीअं ई मरियम नवाज़ साहिबा जी वापसी थी आहे उहे बि जेके इल्ज़ाम हणनि थियूं हिन जेके मौजूदा अगरि ख़राबु हालात आहिनि त ॿई पार्टीज़ हिक ॿिए खे ज़िम्मेदार करार ॾियनि थियूं। मरियम नवाज़ इमरान ख़ान खे ॾे पई करार त इमरान ख़ान जेको आहे नून लीग जी समूरी क़यादत खे या हिन वक़्तु जेकी हुकूमत में क़यादत मौजूदु आहे उनखे ब्लेम करे थो ऐं उनखे ज़िम्मेदार करार ॾिए थो। सो असीं ॾिसूं था त इल्ज़ाम तराशी वारी सियासत हिन वक़्तु ताईं रुकिजी न सघी आहे। इहो ई सुवाल सभ खां पहिरियों फ्रंट पेज में रखंदासीं ऐं पोइ मुआशी हालात असांजा किथे पहुचंदा वञनि पिया। ख़दशो जेको आहे महांगाई 35% खां क्रॉस करण जो तमामु घणो वधी वियो आहे, उन ते बि ॻाल्हि थींदी। जमाली साहब, इल्ज़ाम तराशी वारी सियासत रुकिजी न पई सघे, इल्ज़ाम मथां इल्ज़ाम पिया लॻनि, को कंहिंखे पियो ॻाल्हाए त को कंहिंखे पियो ॻाल्हाए। इहा इन जो को एंड पॉइंट आहे या इहा ई असल में सियासत जी ख़ूबसूरती आहे? ॾिसो, पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं खां सियासी अमल शुरू थियो आहे त तव्हां उनखे ॾिसो त उहो ज़ाहिर आहे कंहिं न कंहिं ते इल्ज़ाम हणंदा त सियासत कंदा न। हिते मुल्क जी डिग्निटी लाइ, मुल्क जे वक़ार जे लाइ, मुल्क जी स्टेबिलिटी जे लाइ, मुल्क में इस्तेकाम जे लाइ इन तरफ़ त कंहिंजी का तवजो ई कान हूंदी आहे न। हर को हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाईंदो आहे ऐं ख़ासि तौर ते हाणे तव्हां ॾिसो त इमरान ख़ान तव्हांखे यादि हूंदो जॾहिं इन इहो सैफर जो कागज़ लहिराए ऐं चयो त अमेरिका जेको आहे साज़िश कई आहे त असां डे 1 खां पंहिंजे प्रोग्राम में चवंदा आयासीं त हीअ अमेरिका जी साज़िश न आहे बल्कि इमरान ख़ान जे ज़हन में जेको साज़िशी दिमाग़ आहे ऐं जेको उनजे दिमाग़ में इहे ख़्यालात ईंदा आहिनि त कंहिं ते मूंखे इल्ज़ाम हणणा आहिनि त हीअ उन ख़्यालातनि जो अक्स हुयो। हाणे तव्हां ॾिसो त हिन वॉइस ऑफ अमेरिका खे जेको इंटरव्यू ॾिनो उन में एतिराफ़ करे छॾियईं त अमेरिका जेको आहे साज़िश न कई हुई। हाणे ज़ाहिर आहे उहो कंहिं न कंहिंखे त मौरूद इल्ज़ाम ठहिराईंदो न। त हाणे तव्हांखे यादि हूंदो 3 महीना अॻु में हिन हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो हुयो जंहिंमें चयो हुई त भला चलो ठीकु आहे, एस्टेब्लिशमेंट मुंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ु न हुई त रोके त सघे पई न। हाणे जंहिंजी मेंटेलिटी इहा हुजे त उनखे एस्टेब्लिशमेंट रोके, उनजी हुकूमत वञे त उनखे एस्टेब्लिशमेंट साथ ॾिए, उनजी अदम एतमाद जी तहरीक खे त एस्टेब्लिशमेंट नाकाम बणाए, उनजो बजट मंज़ूर कराइणो आहे त एस्टेब्लिशमेंट उनजी मदद करे। हाणे इन अहिड़े माण्हू खे छा तव्हां सियासतदान चवंदा जंहिंखे पाण ते कॉन्फिडेंस न आहे, पंहिंजे मेंबरनि ते कॉन्फिडेंस न आहे, पंहिंजे इत्तेहादियुनि ते कॉन्फिडेंस न आहे। हुनजो कॉन्फिडेंस रुगो इहो ई हुयो त मूंखे कंहिं बि तरीक़े सां बसि मां ईअं ई वज़ारत उज़्मा जी कुर्सी ते मज़ो कंदो रहां ऐं एस्टेब्लिशमेंट जेको आहे मुंहिंजे हर मामले खे जेको आहे संभालींदी वञे। ॾिठो वञे त सभु पार्टीज़ जी त अस्करी क़यादत खे बि निशानो बणाइनि थियूं न, जीअं इमरान ख़ान ऐं सिमिलरली उहा ई नून लीग बि करे पई। 2018 जी इलेक्शन में तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इलेक्शन थी रही हुई त पाकिस्तान जो हर तबिको इहो ॾिसी रहियो हुयो, इहो चई रहियो हुयो त इनखे कामयाबु करण जे लाइ धांधलियुनि जा मुख़्तलिफ़ ज़रिया अपनाया विया। ऐं उन खां अॻु में जेकॾहिं तव्हां ॾिसो त 2014 में जेको हिन धरणो ॾिनो उन धरणे सां पाकिस्तान खे केतिरो नुक़सानु पहुतो त चाइना जो जेको उन वक़्तु जो सदर अचिणो हुयो ऐं जेके असांजे दरमियान मुआहिदा थियणा हुआ, चाहे उहो ख़ैर सगाली लाइ अचे हा, पर पाकिस्तान जे लाइ बहरहाल हिकिड़ी रिस्पेक्ट जी ॻाल्हि हुजे हा, पाकिस्तान जी मां सम्झां थो हिकिड़ी वक़ार ऐं डिग्निटी जी ॻाल्हि हुजे हा, पर हिन जी इन हरकतुनि जे करे जेको आहे उहो असांखे नुक़सानु पहुतो। हींअर रिसेंटली तव्हांखे यादि हूंदो त UAE जो वज़ीर आज़म अचिणो हुयो जंहिंखे तमामु वॾा एग्रीमेंट्स साइन करणा हुआ, पर हिननि जी जेको आहे इन मामलनि जे करे उनजो प्रोग्राम बि पोस्टपोन थी वियो। अच्छा, इहो सियासी इंस्टेबिलिटी जे करे थियो। बेसिकली ॾिसो हिन जो जेको एक्चुअल ॻाल्हाइण जा एतिरा बदतमीज़ आहिनि। तव्हां अॼु बि सोशल मीडिया ते जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे जेके हिननि जा जेके पेड एम्प्लॉइज़ आहिनि जेके बूस्ट लॻाए करे $1,00,000 ख़र्च करे पंहिंजी कैंपेन हलाईंदा आहिनि सोशल मीडिया ते,
उन जी तव्हां लैंग्वेज ॾिसो त उहा लैंग्वेज जेको आहे कंहिं न कंहिंखे गार गंद ते ॿधल हूंदी आहे। यानी हिननि खे सॉफ्टिकेटेड सियासत करण जो तरीक़ो ई ख़बर न आहे। हिननि जो सॼो गेम सिर्फ़ु इल्ज़ाम तराशी जो गेम आहे, ॿिए ते एलिगेशन जो गेम आहे ऐं पंहिंजी नाइली नाक़स कारकर्दगी, बैड गवर्नेंस, करप्शन, चोरी, धी जी हक़ीक़तूं न ॿुधाइण, बिलियन ट्री सुनामी घपलो, हाणे त एयरपोर्ट हेलीकॉप्टर जो स्कैंडल तव्हांजे साम्हूं अची वियो आहे। फॉरेन फंडिंग ॾिसो, हाणे तव्हां ॾिसो $3 मिलियन जो एतराफ़ करे छॾियईं। हाणे तव्हां ॿुधायो त शौकत खानम बोर्ड सॼी ज़िमेदारी खणी छॾी आहे इमरान ख़ान। शौकत खानम बोर्ड त करे नथो सघे न। ॾिसो तव्हां इहो जेको पैसो हुयो इहो हिकिड़ो मख़सूस मक़सद जे लाइ हो त इहो माण्हुनि जे ज़ाहिर आहे जंहिं बि ॾिनो हूंदो, केतिरनि ई माण्हुनि जे ज़कात जो हूंदो, सदक़ात जो हूंदो, ख़ैरात जो हूंदो। मक़सदु इहो हो त हिकिड़े सुठे कम जे लाइ हिकिड़ी जेकॾहिं कैंसर अस्पताल आहे त उनखे वधि खां वधि एक्सपेंड कयो वञे। उन जे पैसनि जी इन्वेस्टमेंट जे लाइ थोरी तव्हांखे ॾिनो आहे, तव्हांखे उन लाइ करिणो आहे त तव्हां पंहिंजो अकाउंट खोले ऐं दुनिया खे चयो आहे त बाबा असां इन्वेस्ट करणु चाहियूं था, असांखे पैसा ॾियो, पोइ तव्हांखे पंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी वञे त जेको आहे। हाणे इहो ई आहे त जेतिरा हिन जुर्म कया आहिनि, मां सम्झां थो इमरान ख़ान जेतिरो वॾो मुजरिम आहे हिन क़ौम जो, हिन पाकिस्तान जो, हिन पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण जो, एतिरो हिन पूरे पाकिस्तान में मां सम्झां थो 1947 खां वठी हिन वक़्त ताईं को लीडर कान आयो आहे। हाणे जेके असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्रामनि में ॻाल्हियूं कयूंसीं, हाणे उहे हवाला अचणु शुरू थी विया आहिनि त हकीम सईद हिन जे बारे में छा चयो, त फलाणे हिन जे बारे में छा चयो, ऐं इहे ॻाल्हियूं 1995 जूं आहिनि। इहे न त हिन वक़्तु जेको आहे त हाणे इहे ॾिसो त इहे शयूं आहिस्ता आहिस्ता मंज़र आम ते अची रहियूं आहिनि। हाणे इख़लाक़ी तौर ते हिन वक़्तु जेकी असांजी जुडिशरी आहे उन जी तव्हां हालत ॾिसो त जेको उन जो कमु न आहे उहो बि कमु करे रहिया आहिनि। हाणे त मुकरी वियो न, हाणे उहो सभु बदकिस्मती आहे हिन मुल्क जी त भई त उहो चीफ जस्टिस हुजे या कहिड़े बि जज हुजे, उन्हनि जो इहो कमु न हूंदो आहे त कंहिं बि सियासी मामले ते रिमार्क्स ॾिना वञनि। कंहिं बि जज जो कमु हूंदो आहे फ़ैसिलो लिखणु। जज जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि, जज जा रिमार्क्स न ॻाल्हाईंदा आहिनि। जज पंहिंजे फ़ैसिलनि जी पंहिंजी क्रेडिबिलिटी तां उन्हनि जी सुञाणप थियणु घुरिजे। जज पंहिंजे फ़ैसिला जेके बि फ़ैसिला लिखे थो सही या ग़लति उहो त तारीख़ ॿुधाईंदी अची, उन जे बुनियाद ते उन जी सुञाणप थियणु घुरिजे। हिते बदकिस्मती इहा आहे जो जजनि खे शौक़ु थी वियो आहे सियासत जो। जज बि रोज़ाना हर उहो केस खणंदा आहिनि, हाईलाइट कंदा आहिनि जंहिंमें हेडलाइनूं ठहनि, जंहिंमें मीडिया ते जेको आहे वॾो वावेला मची वञे, सोशल मीडिया ते वॾो वावेला मची वञे। लखें केस जेके आहिनि अदालतुनि में पेंडिंग आहिनि। हिकिड़ी मामूली प्रॉपर्टी जो जेकॾहिं कंहिंजो को केस हूंदो त 20 सालनि खां जेको आहे अदालतुनि में धिका खाईंदो आहे। तव्हां जुडिशरी, हाई जुडिशरी या लोअर जुडिशरी जी साइड ते तव्हां जेकॾहिं ॾिसो त तव्हांखे अहसासु थींदो त हिन मुल्क में सभ खां वधीक जेको नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म थींदो आहे त उहो हिन जुडिशरी में थींदो आहे। बदकिस्मती सां जेकॾहिं जमाली साहब इमरान ख़ान क़ौम सां निभाए न सघियो, जीअं तव्हां चओ था त हुननि अहिड़ा मुआहिदा कया या हू उनखे हिन वक़्तु खोड़ सियासी लीडर्स मुजरिम चई रहिया आहिनि, त उहे सियासी लीडर्स काल्ह दावा कनि पिया ऐं इहा उमेद जागराइनि पिया त असां इमरान ख़ान जी जॻह अची करे हर शइ दुरुस्त करे छॾींदासीं, त पोइ छा उहे मुजरिम न थिया क़ौम जा? ॾिसो तव्हां असां हिन जूं पहिरियों मिसालूं ॾेई चुका आहियूं त मुल्क खे ख़ासि तौर ते पाकिस्तान जंहिं हालात में हींअर बीठो आहे, केर बि हुकूमत अची वञे कंहिंजे इहो वस में ई न आहे त हिन मुल्क में को सस्तियूं शयूं सेल थी सघनि। हिन मुल्क में बिजली जा तव्हांजा बिल सस्ता करे छॾनि, फ्यूल जी क़ीमत घटि करे छॾनि, नामुमकिन आहे कहिड़ी बि हुकूमत अची वञे, छो जो जेके ख़राबियूं पैदा थी वियूं आहिनि उन ख़राबियुनि खे संभालण में काफ़ी टाइम लॻंदो। ऐं हीअ भले हुकूमत जेतिरा वणेसि जतन करे, पर हीअ हुकूमत हिन वक़्तु बि पाकिस्तान में स्टेबिलिटी नथी आणे सघे, उन जे लाइ हिकिड़ो टाइम खपे। उन जे लाइ वरी टाइम सां गॾोगॾु IMF सां जेके एग्रीमेंट्स थियणा आहिनि उन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे। त पोइ इमरान हुकूमत जे वस में हुयो इहे सभु शयूं फिक्स करणु? उन त ख़राबियूं पैदा कयूं न। तव्हां ॾिसो न इमरान ख़ान जो जेको शौकत तरीन जंहिंजे ख़िलाफ़ ॿुधाइनि था त उन जी प्रेस कॉन्फ्रेंस जेकॾहिं तव्हां जेकॾहिं ॿुधी हुजे जॾहिं उहो वज़ीर हुयो इमरान ख़ान जी हुकूमत में, त असां इहो चवंदा हुआसीं त पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे जेतिरा कर्ज़ वरिता विया आहिनि उन खां मथे इमरान ख़ान वरिता आहिनि। यानी जॾहिं खां पाकिस्तान खां असां 1953 खां 1955 खां या 1960 खां जॾहिं बि कर्ज़नि जो सिलसिलो असां शुरू कयो आहे 65 खां, उन खां पोइ उहे सभु कर्ज़ ऐं अॼु ताईं इमरान ख़ान जी यानी कि 2018 ताईं जी हुकूमत जा जेके कर्ज़ इमरान ख़ान उन खां मथे कर्ज़ वरिता, यानी 80% असां चवंदासीं हिन कर्ज़ वधायो आहे पाकिस्तान जो।
ऐं शौकत तरीन जी प्रेस कॉन्फ्रेंस त न 80% न 76% जेको आहे असां वधायो आहे, यानी एतिराफ़ आहे त पाकिस्तान जे क़याम खां पोइ जेके कर्ज़ वरिता विया उन में जेको इज़ाफ़ो थियो आहे 76% में, यानी कि जेको उन्हनि क़बूल कयो असांजे हिसाब सां 80% आहे, पर हुनजे हिसाब सां 76% आहे। हाणे इहे कर्ज़ आहिनि, इहे कर्ज़ ज़ाहिर तव्हांखे लाहिणा आहिनि। कर्ज़ लाहिण जे लाइ तव्हांखे सोर्स खपे, इनकम जो सोर्स खपे, त तव्हां कहिड़ी जॻह ते कर्ज़ लाहींदा, त उनखे इनकम जनरेट करण जे लाइ ज़ाहिर आहे तव्हांखे मुख़्तलिफ़ उन्हनि खे हेड्स ॿुधाइणा पवंदा, त असां FBR जे ज़रिए हीअ लाहींदासीं, सेल्स टैक्स जे मां हीअ लाहींदासीं, फलाणी शइ मां इनकम थींदी, उन मां हेतिरा पैसा लाहींदासीं, त तव्हांखे सोर्स ऑफ इनकम IMF खे ॿुधाइणो पवंदो आहे। प्लस जेके तव्हां ते वरी मां सम्झां थो त जेको हेवी बर्डन आहे, सर्कुलर डेट्स जेके तव्हां ते आहिनि, चाहे उहो बिजली जे हवाले सां, गैस जे हवाले सां, स्टील मिल जे हवाले सां, PIA जे हवाले सां, सिविल एविएशन जे हवाले सां, जंहिं हवाले सां तव्हां कर्ज़नि में ॿुॾल आहियो, मां सम्झां थो जंहिंजा हेवी बजट हर साल जेको आहे उन ते असां झोंके रहिया आहियूं, उन खे कीअं रोके सघिजे थो, कंट्रोल करे सघिजे थो। त हू IMF बि त ॻाल्हि सही आहे न, जेको कर्ज़ ॾींदो आहे उहो तव्हां खां पुछंदो न त हिनजो रिटर्न कीअं थींदो। त हिन वक़्तु पाकिस्तान जो वॾे में वॾो मसइलो जेको आहे कर्ज़नि जी अदायगी आहे, दरअसल उन जे करे असींखे हीउ सभु कुझु भोगणो पवे पियो। एग्ज़ैक्टली, इहो इन में को शक जी गुंजाइश न आहे न, इहो ई त सभ खां वॾो मसइलो आहे। असल त हाणे जेको असांजो जेतिरो असांजो मुल्क जो बजट आहे उन खां वधीक किस्त जेको आहे असांखे इन जिन खां असां कर्ज़ वरितो आहे, चाहे उहो IMF जी सूरत में आहे, वर्ल्ड बैंक जी सूरत में आहे, एशियन डेवलपमेंट बैंक जी सूरत में आहे, या डिफरेंट कंट्रीज़ खां वरितल कर्ज़ आहिनि, उहे तव्हांखे पे बैक करिणो आहे। हाणे तव्हां पाकिस्तान जे बजट ॾिसो ऐं वरी जेको ॾिसो असां कर्ज़ लाहे रहिया आहियूं हर साल, त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हिन मुल्क सां थियो छा आहे, ऐं इन में सभु इन्वॉल्व आहिनि, इहो नथो चवां। पर हिन जी हुकूमत जी नाइली, नाक़स कारकर्दगी, मां सम्झां थो ना तजुर्बेकारी जे करे जेको नुक़सानु पहुची चुको आहे, उहो असांखे माज़ी में कॾहिं कान पहुतो हुयो। ॾिसो हिकिड़ी स्टेबिलिटी, पाकिस्तान हिकिड़ो स्टेबल मुल्क हुयो, ऐं हक़ीक़त आहे त जेकॾहिं 2018 खां पोइ जी तव्हां ॾिसो त तव्हांजो जेको डॉलर हो उहो 170 खां 180 रुपए जे दरमियान हुयो, ऐं तव्हांजो जेको इहो फ्यूल हुयो इहो मुंहिंजे ख़्याल में 70 या 72 रुपए लीटर हूंदो हुयो। अहिड़े तरीक़े सां तव्हां हर शइ में जेकॾहिं तव्हां महांगाई खे बि ॾिसो, तव्हां बिजली जे बिलनि खे ॾिसो, या तव्हां कंहिं बि शइ खे ॾिसो, त एतिरो वॾो तूफ़ान न हो हिन मुल्क में, हिकिड़ी बहरहाल स्टेबिलिटी हुई। पाकिस्तान जो हिकिड़ो पंहिंजी पोजीशन हुई, 6.5 जी असांजी ग्रोथ रेट हुयो इकोनॉमी में। हाणे मुसीबत इहा आहे त असां पहुता किथे आहियूं, यानी रोज़ हिकिड़ी ॻाल्हि थी अचे त असां डिफॉल्ट थियण वारा आहियूं, यानी इन खां वधीक पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जी कहिड़ी साज़िश हूंदी त तव्हांखे रोज़ जी बुनियाद ते तव्हां मोबाइल खणो, सोशल मीडिया ते हिननि जो जेको प्रोपेगेंडा सेल आहे PTI जो, तव्हांखे रोज़ हिननि जी हिकिड़ी प्रोपेगेंडा मिलंदी त बसि पाकिस्तान डिफॉल्ट थियण वारो आहे, पाकिस्तान डिफॉल्ट थियण वारो आहे। बेसिकली जेके असांजा कारोबारी तबिको आहे, ऐं हिकिड़ी जेकी हिनखे मां सम्झां थो अञा जेकी बैकिंग सपोर्ट आहे, हिकिड़ी त जुडिशरी जी खुलियाम तव्हांखे नज़र अची रही आहे, हिकिड़ो इहो मख़सूस कारोबारी तबिको बि आहे। अच्छा, जंहिं उन कारोबारी तबिके खे बि सियासत जो घणो शौक़ु आहे, ऐं उहो सियासी मैदान में सणबा उहिदा वठणु चाहे थो, जिन में कुझु रिटायर्ड जनरल बि आहिनि, जिन जूं वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि, कंपनीज़ आहिनि, कुझु बिज़नेसमैन आहिनि जेके चाहिनि था त असांखे सियासत में मां को फ़ाइदो हासिलु कजे, या सियासी या त को उहिदो वठिजे, या उनखां जेको आहे सियासी बेनिफिट्स वठिजनि, इकोनॉमी में पंहिंजो हिकिड़ो रोल अदा करण जे लाइ, जिन में टाइकोन्स बिज़नेस जा शामिल आहिनि। हे सॼी जेकी डॉलर जी ब्लैक मार्केटिंग आहे उनजे पुठियां उनजो हथु आहे। अच्छा, डॉलर बि स्मगल थिए पियो, तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में तव्हां इन शइ ते रोशनी विझंदा आहियो, त वाक़ई में डॉलर जी जेकी आहे स्मगलिंग थी रही आहे हिन वक़्तु बि अहिड़नि मुआशी हालतुनि में? इन में को शक जी गुंजाइश न आहे त पाकिस्तान खे हिकु साज़िश जे तहत डिस्टेबलाइज़ करण जे लाइ डॉलर खे अफ़गानिस्तान ऐं ईरान स्मगल कयो वियो, ऐं उन जा वाज़ह सबूत जेको आहे उहे मौजूदु हुया। मुख़्तलिफ़ एजेंसीज़ पंहिंजी रिपोर्ट्स ॾिनियूं त इन स्मगलिंग खे रोकी वञे। बदकिस्मती सां KPK में छो जो इमरान ख़ान जी हुकूमत हुई त उते सरहदुनि तां हिननि खे एॾी आज़ादी ॾिनी वई जो हिननि डॉलर, मां सम्झां थो करोड़े डॉलर्स जेके आहिनि उहे अफ़गानिस्तान स्मगल थिया, ऐं उहो तव्हांखे वाज़ह इन करे नज़र ईंदो त तव्हां अफ़गानिस्तान जी करंसी जो रेट ॾिसो जेको असां खां केतिरो हेठि हुयो, ऐं पाकिस्तान जो रेट हेठि ईंदो वियो, ऐं अफ़गानिस्तान जी करंसी थोरी मथे वेंदी वई। त हाणे इहो फ़र्क़ु पैदा थिए थो त ज़ाहिर आहे अफ़गानिस्तान में त काई अहिड़ो इकोनॉमी जो सर्कल हुयो कान, त पोइ इहे डॉलर उते आया की न, उते इम्पोर्ट एक्सपोर्ट जो अहिड़ो को बिज़नेस हुयो, त पोइ डॉलर किथां आया? बेसिकली हुनजी खाइण पीअण जी हर शइ जी इम्पोर्ट एक्सपोर्ट हितां थी रही आहे न पाकिस्तान मां अफ़गानिस्तान में, त जेकॾहिं हुनजी करंसी जी का बि ट्रेड हुजे या मनी ट्रेड हुजे त उहो त पाकिस्तान सां थिए हा न। पर इहा कहिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जमाली साहब, को चेक एंड बैलेंस इन शइ ते कोन्हे। हिकु मुल्क जिते तव्हां पाण ई चओ था त डिफॉल्ट जी तरफ़ वञे थो, मुल्क ॿुॾी रहियो आहे, मुआशी हालात ख़राब लॻा पिया आहिनि, उन्हनि हालतुनि में इहे सभु शयूं मंज़र आम ते अचनि, बाक़ाइदा रिपोर्ट्स थियूं अचनि, त हीअ त ॾाढी तशवीशनाक सूरत हाल आहे। ॾिसो एजेंडा हो न,
इमरान ख़ान खे हिन मुल्क में मुसलत करण जो एजेंडा हुयो न, जेको हकीम सईद जे बक़ौल त पाकिस्तान खे तबाह करणो आहे इकोनॉमी तौर ते, पाकिस्तान खे एटमी जेकी टेक्नोलॉजी हासिलु आहे उन में उनखे ज़ीस्त करणो आहे, मक़सदु उहे शयूं जेके आहिनि उहे डिस्ट्रॉय कराइणियूं आहिनि उनखां। पाकिस्तान जी अवाम जी जेकी मेंटेलिटी आहे पंहिंजी ख़ासि तौर ते असांजे यूथ जी, उन्हनि जे ज़हननि खे जेको आहे ख़राबु करणो आहे, पाकिस्तान में जे कल्चर खे जेको आहे तबाह बर्बाद करणो आहे। इहे 4 पॉइंट जेके आहिनि उहे हकीम सईद पंहिंजी किताब में 1995 में लिखिया हुआ, जेके अख़बारुनि जी ज़ीनत बणिया, पर हिकिड़ी नंढी ख़बर नवां वक़्त में छपी हुई हुन ज़माने में। पर हाणे जेको आहे उहो सोशल मीडिया ते उन किताब जे नाले सां गॾु जेको आहे उहे कुझु ज़ाहिरा तफ़सीलात अची रहियूं आहिनि। त हाणे हकीम सईद जी त इमरान ख़ान सां का दुश्मनी रही न, चलो सियासी जमातनि जी त चलो हिक ॿिए सां दुश्मनी थी सघे थी, इख़्तिलाफ़ थी सघे थो न। हकीम सईद त हिकिड़ो गैर जानिबदार टाइप जो माण्हू हुयो ऐं हुनजा मां सम्झां थो न सिर्फ़ु सिंध ते पर पाकिस्तान ते हकीम सईद जा जेके कारनामा आहिनि उनजा वॾा एहसान आहिनि। उहो हिकिड़ो मोतबर माण्हू हो ऐं हिकिड़ो प्रोफेशनल जेको आहे हो, ऐं उन जड़ी बूटियुनि सां जेके शयूं पैदा कयूं उन मां काफ़ी मां सम्झां थो त जेके बीमार माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हुआ उन्हनि खे उन मां शिफ़ा मिली आहे। उनजो भला हिकिड़ो वॾो नालो हुयो ऐं गैर जानिबदार माण्हू हो। उनखे कहिड़ी पई हुई जो 1995 में किताब लिखी आहे त हिकिड़ो यहूदियुनि जो एजेंट आहे ऐं उन 4 पॉइंट स्पेसिफिक, मां अञा उन में घणो कुझु लिखियलु आहे पर स्पेसिफिक तव्हांखे आउं ॿुधाए रहियो आहे त 4 पॉइंट खे उन हाईलाइट कयो हुयो। त उनजी इमरान ख़ान सां कहिड़ी दुश्मनी, उन वक़्तु ही पॉपुलर लीडर बि कान हुयो, उन वक़्तु कुझु हुयो ई कान, बल्कि हेर त सियासत में ई बाद में आयो आहे, पर हुन अॻकथी करे छॾी त इहो हिकिड़ो ईंदो। हुन नालो रखियो इमरान ख़ान जो त इहो जेको अॻूणो कप्तान हुयो उन में ई सभु लिखियलु आहे। त चवण जो मक़सदु इहा त जॾहिं बि यहूदी पाकिस्तान खे कमज़ोर करण जो प्लान कंदा आहिनि त उहे प्लान पहिरियों ई ठहंदा आहिनि, 20-20 साल 25-25 साल जे ॻाल्हियुनि ते मुश्तमिल हूंदा आहिनि, जेके हुननि जा मनसूबा हूंदा आहिनि। त हुननि 25-30 साल अॻु में इहो पहिरियों मनसूबो ठाहे छॾियो हो त हिन जी असांखे, यानी हिकिड़ो प्ले बॉय जंहिंजो करेक्टर सॼी दुनिया खे ख़बर हुई, जॾहिं मग़रिब में जॾहिं रहंदो हो त उन जूं तव्हां वटि सभिनी वटि वीडियोज़ ऐं हर शइ मौजूदु हूंदी। उन जी हिन हिकिड़ी इमेज बिल्डिंग कई वई ऐं उन में एस्टेब्लिशमेंट जा हरकारा इन्वॉल्व हुया, जिन जा नाला बि अची रहिया आहिनि। ताईं जेके असांजे हुकूमत में वेठा आहिनि उन्हनि खे चोर सॾनि पिया ऐं जनरल रिटायर्ड बाजवा ते बि उन्हनि इहे इल्ज़ाम लॻाया त हू चोरनि सां गॾु वञी करे वेही रहिया, या मरियम नवाज़ चए थी त उन वक़्तु सिलेक्टर्स खे ॻाल्हि आख़िरकार सम्झ में अची वई त इमरान ख़ान जेको आहे ग़लति चॉइस आहे। त हीअ सभु छा आहे? त हाणे त जेको जावेद चौधरी जे कॉलम में हुन लिखियो त जनरल बाजवा चयो आहे त इहो असांखां ब्लेंडर थियो। सवाल इहो आहे त ब्लेंडर त थियो, पर हिन ब्लेंडर जो खमियाज़ो कंहिं भुगतियो? बाजवा त न भुगतियो, हिन ब्लेंडर जो खमियाज़ो पाकिस्तान भुगतियो आहे। हिन एॾे वॾे ब्लेंडर जो खमियाज़ो पाकिस्तान जे इकोनॉमी भुगतियो आहे। हिन एॾे वॾे ब्लेंडर जो खमियाज़ो पाकिस्तान जे अवाम, जेके मां सम्झां थो उन्हनि जे घरनि जे अंदरि जेको माहौल पैदा थी वियो। हींअर तव्हां, मां सम्झां थो इन खां कहिड़ी वाहियात ॻाल्हि हूंदी त हुनजे ज़मान पार्क में मायूं हुनजी हिफ़ाज़त करे रहियूं आहिनि। हाणे मेंटेलिटी ॾिसो, तव्हां ॿुधायो त मां चवंदो रुॻो हिकिड़ो ई पाणी जो हिकिड़ो वाटर कैनन जो बि इस्तेमालु थिए त कोई उते बीहंदो कान, पर हिकिड़ो हुन जी पंहिंजो पाण खे वॾो बहादुर ऐं चए थो त मां पाकिस्तान जो पॉपुलर लीडर आहियां। मां हुनजी मेंटेलिटी ॿुधायां थो। छा जेलनि में आसिफ ज़रदारी न वियो? छा जेलनि में मरियम नवाज़ न वई? नवाज़ शरीफ़ न वियो? शहबाज शरीफ़ न वियो? ख्वाजा आसिफ न वियो? साद रफ़ीक न वियो? शाहिद खाकान अब्बासी न वियो? फरियाल टालपुर न वई? केरु न वियो? पर हू त वरी कॉन्फिडेंट आहे त वरी चए थो त वरी इक़्तिदार में ईंदो ऐं वरी इलेक्शन्स खटंदो, ऐं इहा ई रीज़न आहे त हीअ हुकूमत उनखां ड्रिजे पई त जेकॾहिं इमरान ख़ान ईंदो त उहो हाराए वेंदा ऐं इन जे करे इलेक्शन्स जी का तयारी कोन पई थिए। त इहो कॉन्फिडेंस मतिलबु कंहिं कम जो कोन्हे। जॾहिं हिन जी हुकूमत वई हुई त हर हफ़्ते हिकिड़ी तव्हां नई ॻाल्हि ॿुधंदा त बसि हाणे हीअ हफ़्ते में हीअ हुकूमत वञी रही आहे, हाणे 15 ॾींहंनि में मार्शल लॻण वारी आहे, हाणे 10 ॾींहंनि में जेको आहे फलाणो वञण वारो आहे, हाणे 5 ॾींहंनि में फलाणो वञण वारो आहे। त जेको अपोज़िशन में हूंदो आहे जो कमु इहो ई हूंदो आहे इहे ॻाल्हियूं करणु। इनखे सीरियस करे न वठिबो आहे। जेका आहे कल्ह अपोज़िशन में हुई वॾियूं ॻाल्हियूं कंदी हुई। एग्ज़ैक्टली, त हो बि इहो चवंदा बसि वञे पियो न, वञींदो त असां जेको आहे मैजिक स्टिक साईंदासीं मसइलनि जो हल कंदासीं। अपोज़िशन में हूंदो, छो जो जेकी बि सियासत हूंदी आहे उहा त इक़्तिदार जे लाइ हूंदी आहे न। सही आहे। सियासत जेका आहे सिर्फ़ु अपोज़िशन में वेहण जे लाइ त न हूंदी आहे न, अवाम जे लाइ कोई सियासत न कंदो आहे। तव्हां हमेशह पॉलिटिक्स जेकी आहे उनजो मक़सदु हूंदो आहे इक़्तिदार हासिलु करणु, ऐं इक़्तिदार हासिलु उन करे कबो आहे जो जीअं जेके पंहिंजा मामलात आहिनि उन्हनि खे बहितर अंदाज़ में टैकल करे सघिजे, हल करे सघिजे, चाहे उहो माली फ़ाइदनि जे हवाले सां हुजे, पावर जे हवाले सां हुजे, या कंहिं बि मामले सां हुजे न। अवाम जो त हिते 10% माण्हू सोचींदा आहिनि न,
त सही आहे। ठीकु आहे, थोरो घणो अवाम खे बि रिलीफ ॾियणु हाणे घुरिजे बि त जमाली जीअं साहब अॻिली इलेक्शन में कमु अचे न। अवाम अञा वधीक पुसजण वञे पियो। IMF सां हिते अञा मुआइदो थियो कोन्हे त ॿिए तरफ़ उन जूं जेके शर्तूं आहिनि ॾिसी करे माण्हू हका बका रहिजी वञे थो त बिजली बि महांगी थियण वञी पई ऐं पेट्रोल ते बि लेवी जेको आहे लागू थियण वञे पई। उन खां अलावा को किसान पैकेज हुयो उनखे बि 1 मार्च खां ख़तमु कयो वञे पियो। त हीअ अवाम ऐं ॿियो महांगाई जो ख़दशो जंहिंजी ॻाल्हि आउं इंट्रो में कई त 35% खां वधीक अञा वधण जो जेको आहे ख़दशो आहे। ऐं हिकु ॾींहुं तव्हां मार्केट में वञो था, कुकिंग ऑयल जी क़ीमत कुझु आहे, ॿिए टी ॾींहुं वञो था त उहा जेको आहे आसमाननि सां ॻाल्हियूं करे पई। त आख़िर जमाली साहब अवाम जो केरु आख़िर आहे अहिड़ी ॾुखी सूरत हाल में? ॾिसो, हिन मौजूदा सूरत हाल जा असां सभु ज़िमेदार आहियूं। सिर्फ़ु हुकूमत खे हर शइ में बुरो भलणु चवण बि ठीकु न हूंदो आहे। हाणे तव्हांखे आउं मिसाल थो ॾियां, टर्की में इहो ज़िलज़िलो आयो। टर्किश हुकूमत ऐलान कयो त जिन माण्हुनि वटि डॉलर्स आहिनि, महिरबानी करे उहे उनखे कन्वर्ट कनि लीरा में, त जीअं असांजी इकोनॉमी हेठि न वञे। त उतां जी आवाम छा कयो, 1 डे $3 बिलियन जेके आहिनि उहे लीरा में कन्वर्ट थिया ऐं उनजी इकोनॉमी जेकी हेठि वञी रही इन आफ़त खां पोइ बहरहाल स्टेबिलिटी ते वरी साॻी ते अची वई। असां वटि उल्टो सिस्टम आहे। ऐं उते उन्हनि माण्हुनि खे पकड़ियो बि जेके बिल्डिंग जेके अहिड़ी तरह सां ठाहियूं हुयूं, उज्जैन नाकस ठाहियूं या जेके, ठीकु आहे। असां वटि उल्टो सिस्टम आहे। असांजे माण्हू खे ख़बर पवंदी आहे डॉलर थोरो महांगो थी रहियो आहे, उहो बिज़नेस जा पैसा कढी करे डॉलर स्टॉक करणु शुरू करे छॾींदो आहे। त असांजी इहा मेंटेलिटी थी वई आहे, छो जो असां पाण सभु मुआशिरे खे ख़राबु पंहिंजे हथ सां कयो आहे। असां पंहिंजे हथनि सां पंहिंजी इकोनॉमी खे ख़राबु कयो आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं असांजी इंडस्ट्रीज़ हलंदियूं, हुन ॾिठो यार इंडस्ट्री इम्पोर्ट एक्सपोर्ट में त बहरहाल थोरी महिनत जो कमु आहे, त उन्हनि छा कयो न, या प्रॉपर्टी अॼुकल्ह बूम आहे, प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट शुरू करे छॾी। प्रॉपर्टी जी इन्वेस्टमेंट जो इंडस्ट्री खे कॾहिं बि फ़ाइदो न थींदो आहे, पर माण्हुनि करे छॾी। अहिड़े तरीक़े सां हाणे हिननि खे ख़बर पई आहे डॉलर जो का वञी रहियो आहे त हीअ त ईज़ी आहे न, बसि डॉलर वठी घर में रखी छॾिया या किथे बि सेव करे छॾिया। हे इहो नथा सोचनि, सभु इन में असां शामिल आहियूं कि पर्टिकुलर आउं न चई रहियो आहियां त उन सां अल्टीमेटली मुल्क खे ई नुक़सानु थी रहियो आहे। इन्हनि हरकतुनि सां, चाहे उहो बिज़नेसमैन करे रहियो आहे, आम माण्हू करे रहियो आहे, या जंहिं वटि बि एतिरी इस्तिदात आहे ऐं उहो डॉलर वठी ज़ख़ीरो करे सघे थो, अल्टीमेटली ऐं ॿियो विकिणे कंहिंखे थो, उहो ई अफ़गानी खे, उहो ई कंहिं गैर मुल्की खे हवालनि जे ज़रिए हुतां वञनि था, गाॾियूं भरे भरे जेका वेंदा ऐं हितां स्मगल थी रहियो हुयो। ऐं अहिड़े तरीक़े सां आहिस्ता आहिस्ता गुज़िरियल 6 महीननि में तव्हां ॾिसो त इहा जेकी एॾी वॾी फ्लक्चुएशन आई आहे, इन में इहे सभु कॉज़िस शामिल आहिनि जेके असां हींअर ॻाल्हाए रहिया आहियूं। असांजा पंहिंजा माण्हू उन में इन्वॉल्व आहिनि जेके पंहिंजी लालच में हवाले जो कमु छा कंदा आहिनि। तव्हांखे 100 रुपए जी का शइ मोकिलणी आहे त तव्हांखां 102 रुपया या 3 रुपया वठंदा, 3 रुपया एक्स्ट्रा वठंदा, रुॻो तव्हांजो हवाले जे ज़रिए पैसा लिया वेंदा। हे असां इहो असांजी इहा सोच ई न आहे त इहो कमु करण सां असांखे नुक़सानु केतिरो थी रहियो आहे हिन मुल्क खे, हिन क़ौम खे। असां त सिर्फ़ु पंहिंजी मफ़ाद जी ॻाल्हि करे रहिया आहियूं न, त असांखे त फ़ाइदो थी वियो रुपया 3 रुपए जो, ऐं जंहिंखे मौक़ो मिले त उहो अपॉर्चुनिस्टिक बणिजी वञे थो। एक्ज़ैक्टली। ईअं ई तव्हां ॾिसो न त हे अटे जी शॉर्टेज छो थींदी आहे, जी अटे जो खंड जी शॉर्टेज छो थींदी आहे, ये सभु जैन माफियाज़ आहिनि न, ये माफियाज़ आहिनि न। इन्हनि खे न ख़ौफ़ ख़ुदा आहे, न इहे सम्झंदा त हिननि खे मरी करे क़बर में बि जवाबु ॾियणो आहे, न हिननि जी सोच इहा आहे त इन सां आम माण्हू खे उहो पंहिंजे हथ सां नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि ब्लैक मार्केटिंग जे ज़रिए। त हिननि में जॾहिं सोच सम्झ ख़तमु थी वञे, ऐं अलाह ताला बि फरमाए थो त इन क़िस्म जे माण्हुनि ते जे अखियुनि ते पोइ पर्दो विझी छॾींदो आहे। हाणे हू जेकॾहिं चाहिनि बि त नथा सुधरी सघनि, छो जो अलाह साईं उन्हनि खां इंतकाम पाण वठंदो। हाणे इन क़िस्म जूं जेके हरकतूं करे रहिया आहिनि, चाहे उहो बिज़नेसमैन आहे, चाहे उहो कहिड़े बि शोबे में आहे, चाहे उहो अटे वारो आहे, खंड वारो आहे, दालियुनि वारो आहे, या जेके बि शयूं स्टॉक करे ज़ख़ीरा अंदोज़ी खे सख़्ती सां मना कयो आहे इस्लाम में। पर उनजे बावजूदि बि जेकॾहिं करे रहिया आहिनि त असां त इहो ई चई सघूं था त उन्हनि मां ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वियो आहे ऐं उहो मौत खे विसारे वेठा आहिनि। उन्हनि खे ख़बर न आहे त बग़ैर कपिड़नि जे हिकिड़े सादे कफ़न में 6 फीट जे कफ़न में 6 फीट जी ज़मीन जे अंदरि ई उन्हनि खे वञिणो आहे, ऐं कफ़न में कंहिंजा खीसा न हूंदा आहिनि जो को माल खणी वेंदा। त हाणे जॾहिं इहो ख़ौफ़ उन्हनि मां ख़तमु थी चुको आहे त इन जो हिसाबु हुननि खे रशिया ऐं पाकिस्तान वारे मुआहिदे जा के अपडेट्स आया आहिनि जमाली साहब? चयो वञे थो त मार्च ताईं जेको आहे कान का ख़ुशख़बरी अचण वारी आहे, उन सां सस्तो तेल जी ख़रीदारी ऐं गॾोगॾु चयो पई वञे त काफ़ी शयूं बि घटि करणु वञनि पिया। ॾिसो, जेसिताईं असांजी हुकूमत पाण पेट्रोलियम जो मज़ीद दावा करे पियो, जेके असांजे मुल्क में तमामु घणियूं इम्पोर्ट थी रहियूं आहिनि, जंहिंमें पती यानी कि चांहि जी पती जंहिंखे चइबो आहे, तक़रीबन 2 खां 3 अरब डॉलर जी असां इम्पोर्ट कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां सोयाबीन जेको तेल आहे खाइण वारो, उहो बि असां 4 खां 5 अरब डॉलर जो जेको आहे इम्पोर्ट कंदा आहियूं।
हाणे ॿ या कॉटन बि इंपोर्ट टे हाणे बदकिस्मती सां न जेके बारिशूं ऐं सैलाबनि जे करे मुसीबत थी वई टेक्सटाइल जो प्रॉब्लम थियो आहे त हाणे असां कॉटन जेको आहे कॉटन इंपोर्ट करे रहिया आहियूं बिलियन डॉलर्स में। त हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो त जेको असांजो एग्रीकल्चर मुल्क ऐं ॿियो इहो हुकुमराननि जो कमु आहे त माण्हुनि खे तरगीब ॾिबी आहे, माण्हुनि खे फैसिलिटी ॾिबी आहे। जेके असांजा ज़रात आबादगार हुया उन्हनि खे तव्हां हारियुनि खे तरगीब ॾियो त बाबा असांजे मुल्क में पत्ती जो वॾो डिमांड आहे ऐं असां ॿाहिरां घुराए रहिया आहियूं त तव्हां पंहिंजो उन तरफ़ तवजो ॾियो। तव्हां जेको आहे तेल जे करे जेको आहे असांखे हीअ आहे त छा करिणो छा आहे, सनफ्लावर ई वॾी तादाद में लॻाइणा आहिनि न, ॿियो वरी छा करिणो आहे उनजी बाक़ी जेको आहे जेके प्लांट हूंदा आहिनि प्रोसेस उहे लॻाइणा आहिनि तव्हांखे। त तव्हांजी बेसिकली तव्हां पंहिंजे आवाम खे तरगीब ई कान था ॾियो त हुननि खे कहिड़ी कहिड़ी फील्ड में पंहिंजो कमु करणु घुरिजे। इहो आहे कमु हुकुमरान जो। पॉलिसीज़ जेके असां चवंदा आहियूं त हुकूमत जो कमु हूंदो आहे पॉलिसीज़ ॼाण, पाबंदी लॻाइनि त हीउ फलाणो डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक जेको आहे हूंदो हिते सिर्फ़ु सोयाबीन जे लाइ कमु थींदो, हीउ फलाणो डिस्ट्रिक्ट हिते जेको आहे पत्ती जे लाइ कमु थींदो। मसइलो इहो आहे त असांजे हुकुमरान बि जेके पॉलिसी ठाहे ॾियनि कान था न, अवाम खे राग़िब कान था कनि न, त अवाम खे तव्हां भई शऊर ॾियणो हूंदो आहे न। तव्हां टेक्नोलॉजीस ॾींदा आहियो, तव्हां उन्हनि खे उन टेक्नोलॉजी में सहूलियतूं ॾींदा आहियो, तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियो त बाबा हीअ असां तव्हांखे शयूं ॾियूं था ऐं तव्हां फलाणी शइ प्रोड्यूस कयो त जीअं असां जेको आहे ॿाहिरां इहो न घुराइणियूं पवनि। पर हिते बदकिस्मती सां कंहिंजी तवजह असांजी शयुनि जी प्रोडक्शन खे वधाइण जे लाइ त आहे ई कान न। हिते त शॉर्टकट पॉलिसी ठाहे पंहिंजो मफ़ाद हासिल करे रहिया आहिनि। यानी असांजी जेके सुठियूं फसलूं हूंदियूं जेके तमामु वॾी तादाद में एक्सपोर्ट थींदियूं, हाणे उन में बि असां हेठि था ईंदा वञूं। यानी हद थी वई आहे त हाणे असां कपहि जेको आहे इंपोर्ट था कयूं। एग्जैक्टली जमाली साहब मूंखे पढ़ी करे ॾाढी हैरानगी थी हुई त कॉटन त असां जेको आहे प्रोड्यूस कंदा हुआसीं, हाणे इंपोर्ट करण जी कहिड़ी ज़रूरत पवे पई। सो बहरहाल नाज़रीन, शायदि अहिड़ा अञा शॉकिंग फैक्ट्स असांखे ईंदड़ वक़्त में बि ॾिसणा पवनि। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी चुको आहे, पर आख़िर में असीं तुर्की जे लाइ ऐं शाम जे लाइ ॻाल्हाईंदा हलंदासीं त हिन वक़्त ताईं जेके तबाहकारियूं आहिनि उते तमामु शिदत अख़्तियार करे वियूं आहिनि, जेके आफ्टर शॉक्स बि काफ़ी उते अची चुका आहिनि ऐं खोड़ जानियूं जेके आहिनि नाज़रीन उहे विञाइजी चुकियूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल प्रोग्राम में जॾहिं असीं ॻाल्हि कई हुईसीं त अंग 2000 खां वधीक हुयो ऐं काल्ह जॾहिं आउं नंबर नोट करे रही हुयसि त 28,000 हुयो, पर हिन वक़्तु जो हाणे ताज़ो जेको नंबर मूं वटि मौजूदु आहे उहो 33,000 माण्हू जेके आहिनि पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका आहिनि। सो रेस्क्यू ऑपरेशन्स त उते जारी आहिनि, माण्हुनि खे जेको आहे रेस्क्यू कयो वञे पियो जेके मलबे हेठां दॿियल आहिनि। पर ख़ैर असीं सभु मिली करे उन्हनि जे लाइ दुआई करे सघूं था ऐं गॾोगॾु पाकिस्तान जे लाइ बि त पाकिस्तान जा जेके हालात आहिनि जल्द खां जल्द सुधरनि ऐं आवाम ख़ासि करे असांजे मुल्क जी उन्हनि खे का ख़ुशख़बरी ॿुधण जे लाइ मिले। पर जमाली साहब जा तजियनि खे मद्देनज़र रखंदे ऐं सियासतदाननि जी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे अफ़सोस सां ईअं लॻे कोन थो, पर उमेदु न आहे हारणी। सो इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे, वरी ॻाल्हि कंदासीं तव्हांजी। अल्लाह हाफ़िज़।